बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब पाण ई खलके खूब पाण ई तालिब दिन जो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, तव्हां इन वक़्तु यकीनन घरनि में मौजूदु हूंदव, टेलीविज़न स्क्रीन ऑन करे तव्हां इंतज़ारु कंदा हूंदव त अज़मत रमज़ान कंहिं वक़्तु लाइव नशर थिए थो। नाज़रीन, हिन वक़्तु अज़मत रमज़ान ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे, अव्हांखे ख़बर आहे। ऐं हिन वक़्तु असां लाइव आहियूं, स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे। रमज़ान ईंदो आहे ऐं महिमान रमज़ान खे चयो वेंदो आहे, रमज़ान जी अख छिंभ में गुज़री वेंदो आहे, ख़बर कोन पवंदी आहे। असां रोज़ा रखंदा आहियूं, इबादतूं कंदा आहियूं, पंहिंजे रब खे रिझाइण जी भरपूर यकीनन कोशिशि कंदा आहियूं। असां इबादतूं कंदा आहियूं, असां ज़िक्र कंदा आहियूं ऐं असां हीअ महफ़िल बि अव्हां जे लाइ सजाईंदा आहियूं। रमज़ान झटि गुज़री वेंदो आहे, मुख़्तसिर वक़्तु हूंदो आहे, पर सब्र जी मां सम्झां थी जेका तलक़ीन कई वई आहे उहा पूरी ज़िंदगी जे लाइ आहे। रोज़ो रखंदा आहियूं, सब्र कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त सब्रेल रहूं, पर छा आम ॾींहंनि में असांजी तबियत में सब्र हूंदो आहे? हज़रत अली करमुल्लाह वजह जो कॉल मुबारक आहे त ज़िंदगी तव्हां ईअं बसर कयो जो अव्हां जूं जेके आज़माइशूं आहिनि, जेके ॾुखियायूं आहिनि, जेके तकलीफ़ूं आहिनि, अॻिले इंसान जो उन ते नज़र न वञे, पर अव्हांजो सब्र ॾिसी अॻिलो इंसानु रश्क करे। यानी सब्र जी तलक़ीन असांखे बार बार कई वई आहे ऐं क़ुरान कलाम में बि असांखे सब्र जी तलक़ीन कई वई आहे। अॼु ख़ैर सां 8हों रोज़ो आहे, पाण सभु 8हें रोज़े में आहियूं ऐं अॼु मक्कतुल मुकरमा फ़तह थियो, उन बाबति बि हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजे प्रोग्राम में नाज़रीन मूंखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते कचहरी हूंदी आहे जेका दीन इस्लाम जी रोशनी में हूंदी आहे। सो प्रोग्राम जी शुरूआति करे चुकी आहियां ऐं हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण में कंहिंजो हथु आहे, कंहिंजी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी स्पॉन्सरशिप नाज़रीन असां सां मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं उन खां अलावा नेल्सन पैंट्स जो सहकार असां सां मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं उनजी ख़ुसूसियत नाज़रीन इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो, पंहिंजे घरनि खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, उन खां अलावा स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे टेंग ठाहिण वारनि जी ऐं टेंग एनर्जेटिक ड्रिंक, एनर्जेटिक रमज़ान। ऐं इन खां अलावा टैंग जी जेकॾहिं ख़ुसूसियत ॿुधायां त उनमें वाइटामिन सी बि आहे, वाइटामिन डी बि आहे ऐं ज़िंक सां बि नाज़रीन टैंग भरपूर आहे। ऐं उन खां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार भरपूर मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो। फॉर्मी जो स्लोगन आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। हर शइ ॿियनि जे लाइ, फॉर्मी मुंहिंजे लाइ। ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां JS बैंक जो। JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाहिराए पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां हल करे सघो था। JS बैंक वधिणो आहे अॻिते। नाज़रीन, उन खां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं हिन तरफ़ असां वटि किचन मौजूदु आहे ऐं असां वटि भाउ असलम मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हां अॼु छा रेडी कंदव? अॼु टैंक मां इनशाला तयारु कंदुसि ऐं उन खां अलावा तव्हांखे टैंक पसंदि बि ईंदी जी। तव्हां पाण बि पसंदि कंदव, तव्हांजा महिमान बि पसंदि कंदा, बिल्कुलु आयल गेस्ट बि असांजा हुन टैंक खे पसंदि कंदा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन खां अलावा तव्हां टपाल मेज़बान जी चांहि बिल्कुलु महिमाननि जी ख़ासि शइ आहे ज़बरदस्त। टपाल ओके मेज़बान। जी। नाज़रीन, असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था, हिकिड़ो क़दम अॻियां मां वधाईंदी हलां ऐं आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ अव्हां सां मां कराईंदी हलां। इन तरफ़ असां वटि जेके तशरीफ़ फरमा आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु, तव्हांखे मां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उन खां अलावा असां वटि मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अनीस कादरी साहिबु, पाण नाज़ख़ान बि आहिनि, तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उन खां अलावा असां वटि तशरीफ़ फरमा आहिनि मोहम्मद शिफ़ा, तव्हांखे मां भलीकार चवां थी। ऐं उन खां अलावा असां वटि नायाब मौजूदु आहिनि, नायाब जो तमामु ख़ूबसूरत आवाज़ु आहे, नात ख़ान आहिनि। ऐं ख़दीजा असां वटि मौजूदु आहिनि, तव्हां ॿिन्ही खे मां भलीकार चवां थी।
अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम जो जॾहिं आगाज़ कंदा आहियूं त अॼु चाहियूं पिया त असां तिलावत क़ुरान करीम सां हिन प्रोग्राम जो आगाज़ कयूं। नाज़रीन, अज़मत रमज़ान में पहिरियों आवाज़ हूंदो कारी मोहम्मद अनीस कादरी साहब जन जो। जी बिस्मिल्लाह कयो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز مؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم آمنت بالله صدق الله العظيم मुफ्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब असां वटि मौजूदु आहिनि। मुफ्ती साहब, मक्कतुल मुकर्रमा अॼु जे ॾींहं ते फ़तह थियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मक्कतुल मुकर्रमा 8 रमज़ानुल मुबारक ते फ़तह थियो। पर जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मक्कतुल मुकर्रमा खे अलविदा चई ऐं मदीने ॾांहुं रवाना थिया, गारे सौर में 3 ॾींहं गुज़ारियऊं। उन खां पोइ जॾहिं मक्कतुल मुकर्रमा जी आबादी खां निकिरी अॻिते तशरीफ़ वठी विया, त जॾहिं मदीने ॾांहुं वञनि पिया त पोइते जेको रस्तो हो जेको मके ॾांहुं वापसि वञे पियो, जॾहिं उन ते नज़र पई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात जी, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि मुबारकनि में लुढ़क अची विया, पंहिंजो वतन यादि करे। छो त वतन अहिड़ी शइ आहे जिथे इंसान जी विलादत थी थिए, इंसान जो बचपन थो गुज़रे, जवानी, उहा जॻह छॾणु तमामु ॾुखी ऐं मुहाल हूंदी आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो पाक वतन जो यादि पियो पोइते ॾे हारे उन रस्ते ॾांहुं जेको मके ॾे पियो वञे, त हुज़ूर जॾहिं लुढ़क लाड़िया त अल्लाह जी रहमत खे जोश आयो। उन ई जॻह ते ख़ालिक़ काइनात हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते क़ुरान करीम नाज़िल फरमायो त इन्नल्लज़ी फ़रद अलैकल क़ुरान लराद्दुका इला मआद। हबीब, इन ये मक्के में तोखे असां वापसि वठी ईंदासीं, तोसां असांजो वाइदो आहे। सुभान अल्लाह। मुफ्ती साहब, कता कलामी माफ़ कजो, असां ब्रेक जे तरफ़ वधूं था। ब्रेक जो टाइम थी वियो आहे, पोइ पाण तव्हां खां ई स्टार्ट कयूं था।
नाज़रीन वक़्तु थी वियो आहे आज़मत रमज़ान में साही जो ऐं आज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो। नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। नाज़रीन उन खां अलावा सहकार भरपूर मौजूदु आहे वाइटल जो वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे ऐं फॉर्मी खां अलावा असांजो सहकार मौजूदु आहे JS बैंक जो JS बैंक वधणो आहे अॻिते ऐं उन खां अलावा सहकार भरपूर मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण कारिनवनि जो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो ऐं इन खां अलावा नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। JS बैंक जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था ऐं ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां तव्हां हल करे सघो था। टपाल मेज़बान जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। मुफ़्ती साहिबु मां घणो टाइम कोन वठंदसि ऐं आउं चाहियां पई त जिथे पाण छॾीसीं डिस्कशन तव्हां हुतां खां ई शुरू कयो। जी बिस्मिल्लाह। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुंहिंजे रब वाइदो फरमायो त इहो मके में तव्हांखे फ़ातिहाना अंदाज़ में असां दाख़िल कंदासीं। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई रब जे दरबार में अर्ज़ु कयूं त मुंहिंजा मौला मको फ़तह थिए पर मुंहिंजी दिली हिकिड़ी उमेदु आहे पैगम्बर फरमायो त उहो मको फ़तह थिए अमुन सां माना बग़ैर जंग व जिदाल जे त जंग न थिए छो त मौला तुंहिंजो उते घर आहे बैतुल्ला त अल्लाह ताला उहा दुआ क़बूल फरमायो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी। पोइ जॾहिं मदीनतुल मुनव्वरा खां हुज़ूर सहाबा सां गॾिजी आया मके ॾांहुं वधिया हुआ हुदैबा जे वाक़े खां पोइ त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तशरीफ़ वठी आया मके ॾांहुं त पाण सहाबनि खे फरमायूं त हाणे हीअं कयो जेके चारो पासा जबल आहिनि इन्हनि जबलनि ते 5-5 10-10 सहाबी वेही बाहि ॿारे वेही रहो चारो तरफ़ ईअं सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन वेही रहिया। पोइ जंग त कोन थी जेका हुज़ूर जी छो त दुआ ही पैगम्बर जी दुआ खे ख़ुदा रद्द कोन कंदो आहे। त पोइ जीअं जो ॿाहिरि निकिता मके वारा उन्हनि हेॾां ॾिसनि त हेॾां बि ॾिसनि त जबल ते बाहि थी पई ॿरे ओभर ॾांहुं बि वरी ओलह ॾे ॾिसनि त ओलह ॾांहुं वरी ॾखण ॾे ॾिसनि त ॾखण ॾांहुं वरी उतर ॾे ॾिसनि त उतर ॾांहुं त हिननि जे मथां हिकिड़ो ख़ौफ़ तारी थी वियो मके वारनि त यानी असां हींअर चारई पासा घेरे में आहियूं ऐं उन्हनि हथियार फिटो कया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ातिहाना अंदाज़ में मक्कतुल मुकर्रमा में दाख़िल थिया। जीअं जो आया त जेको हज़रत उस्मान हिकिड़ो हज़रत उस्मान बिन अफ़ान हुओ न ॿियो हे सहाबी हज़रत उस्मान उहो उन वटि काबे जूं चाबियूं हुयूं। जॾहिं हुज़ूर मके में हुया बैतुल्लाह में त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे फरमायो त मूंखे चाबियूं ॾे त मां बैतुल्लाह में अंदरि दाख़िल थी नमाज़ पढ़ां। हुन चाबियूं न ॾिनियूं पर अॼु उहो ॾींहुं आहे जो मको फ़तह थियो हुज़ूर हुनखां चाबी वरिती हुनखे ॾियणी पई हुज़ूर अंदरि दाख़िल थिया नमाज़ अदा फरमायूं नमाज़ खां पोइ वापसि अची पाण फरमायूं त मुहम्मद कंहिंखां इंतकाम कोन वठंदो आहे बदिलो कोन वठंदो आहे। उहो ॾींहुं यादि करिजो मां तोखां चाबियूं घुरियूं तो न ॾिनियूं अॼु चाबियूं मुंहिंजे हथ में आहिनि जंहिंखे मुहम्मद चाहे उनखे ॾे ही चाबियूं वठि मां तोखे वापसि थो ॾियां ऐं क़यामत ताईं ख़ानदान दरख़ान तुंहिंजे ख़ानदान दरख़ानदान इहे चाबियूं रहंदियूं। इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ुल्क़ अज़ीम जंहिंखे क़ुरान करीम बि ज़िक्र कयो आहे। सुभान अल्लाह माशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो आहे ऐं मोहम्मद शिफ़ा असां सां गॾु मौजूदु आहिनि। अव्हां खां नातिया कलाम सां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो अव्हां। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है
फिर दो से बरी जिसके वसीले से मिली है, वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है। फिर दो से बरी जिसके वसीले से मिली है, वो हाशमी, वो हाशमी मक्की मदनी उल्ला रबी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी, हाँ हाँ वो मेरा नबी है। वो मेरा नबी है, वो मेरा नबी है, वो मेरा नबी है। वरफ़अना लक ज़िक्रक, अल्लाह का फरमा अलम नशरह लक सदरक, मंसूब है जिससे वरफ़अना लक ज़िक्रक। अल्लाह का फरमा अलम नशरह लक सदरक, मंसूब है जिससे वरफ़अना लक ज़िक्रक। जिस ज़ात का, जिस ज़ात का कुरान में भी ज़िक्र जली है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी, हाँ हाँ वो मेरा नबी है। वो मेरा नबी है, वो मेरा नबी है, वो मेरा नबी है। अहमद है मुहम्मद है वही ख़त्म रसूल है। मखदूम मुरबी है वही वाली कुल है। अहमद है मुहम्मद है वही ख़त्म रसूल है। मखदूम मुरबी है वही वाली कुल है। उस पर ही नज़र, उस पर ही नज़र सारे ज़माने की लगी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वह शम्स दुहा चेहराए अनवर की झलक है। वल्लैल सजागे सुए हज़रत की लचक है। वह शम्स दुहा चेहराए अनवर की झलक है। वल्लैल सजागे सुए हज़रत की लचक है। आलम को ज़िया, आलम को ज़िया जिसके वसीले से मिली है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी, हाँ हाँ वो मेरा नबी है। वो मेरा नबी है, वो मेरा नबी है, वो मेरा नबी है। सुभान अल्लाह माशाअल्लाह, ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो। ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो अज़मत रमज़ान में असांखे। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। उन खां अलावा वाइटल जो सहकार मौजूदु आहे, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ऐं उन खां अलावा JS बैंक। नाज़रीन उन खां अलावा सहकार टपाल मेज़बान जो भरपूर मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। अव काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। माह रमज़ान जी हिन स्पेशल
ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। ऐं असां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त रोज़े में आहियूं, बुख ऐं उञ ते रहण जो नालो छा सिर्फ़ु रोज़ो आहे? न, बिल्कुलु न। ऐं असांजे ईमान जो मां सम्झां थी इम्तिहान आहे रमज़ान असांखे सेखारींदो आहे, बार बार असांखे तलक़ीन कई वेंदी आहे त असां ॿियनि जो ख़्यालु करियूं। असां उन पुर एतमादी सां, हिकिड़ो हूंदो आहे सिर्फ़ु पैकेज आहे रमज़ान, ठीकु आहे, उन में असां कंहिंजो ख़्यालु रखूं था, कंहिंजो ध्यानु करियूं था, या अलाह खे राज़ी करण जे लाइ कंहिंजो असां उहो ज़िमेदारी खणी वठूं था। पर छा सॼो साल कॾहिं नज़र पई आहे त इहो थोरो जेकॾहिं असां सोचूं त पोइ शायदि रमज़ान इन जे लाइ बि ईंदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां सहकार भरपूर मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे टैंक ठाहिण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे फुरमी जो ऐं JS बैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि, सो उन्हनि जी तरफ़ असां वधूं था। रफ़ीक इसानी साहिबु असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे। आर्ट जी दुनिया में या आर्टिस्ट जे विच में सिंधन नालो हमेशह सहर फ़हरिस्त पाण ॾिसूं था। सिंधन खे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तमामु सुठो, बहितरीन, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। रमज़ान अव्हां जे लाइ कीअं आहे? आउं सम्झां थो त अज़मत रमज़ान जो बयानु पियो थिए, हुनजी फज़ीलत सॼी दुनिया ताईं पहुचे पई, ऐं जिते ज़िक्र मुस्तफ़ा थिए पियो ऐं उलमा इकराम वेठा आहिनि, इहे अदड़ियूं नात ॿुधाइनि पियूं, ऐं आउं पाण खे अॼु ख़ुशि नसीब सम्झां थो त आउं बि हिन महिराण जे मंच ते जिते अज़मत रमज़ान जी फज़ीलत, उनजी रहमत बयानु पई थिए, असीं बि उन में अची शामिलु थिया आहियूं। त यकीनन हीअ अहिड़ो हिकिड़ो फज़ीलत, अज़मत ऐं बरकतुनि भरियो महीनो आहे जेको साल में सिर्फ़ु हिकु महीनो अचे थो ऐं मौक़ो मिले थो। ऐं शायदि का हदीस आहे त बदनसीब आहे उहो शख़्स जो रमज़ान जो महीनो अचे ऐं उहो पंहिंजा गुनाह बख़्श न कराए सघे। त एॾी फज़ीलत आहे हिन महीने जी। ऐं आउं सम्झां थो त रमज़ान जो महीनो अचे थो त ख़िदमत जो महीनो आहे, ऐं हेॾियूं सारियूं परेशानियूं आहिनि असांजे हिन मुल्क में, असांजे देश में, असांजे धरतीअ ते गुरबत बे इंतिहा आहे। ऐं उते हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके बज़ाहिर सॼो ॾींहुं पेशावर पिनी करे माल गॾु था कनि। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन खे सफ़ेद पोश चइजे थो, जिन जूं लातइदाद ज़रूरतूं आहिनि ऐं उनजे बावजूदि बि हो कंहिंजे आॾो हथु कोन था टंगीनि। त घटि में घटि असांखे ऐं हे जेके हेॾो सारो ही महिराण जो मंच आहे जितां ही प्रोग्राम हले थो, त यकीन हितां उहो ई पैगाम वञे पियो त जेके ज़रूरतमंद माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी मदद कजे ऐं उन्हनि जो ख़्यालु कजे। मथां ही न सिर्फ़ु रमज़ान आहे, वरी मथां ईद बि आहे, गुरबत इंतिहा ते आहे। त जेकॾहिं माण्हू उन्हनि जे ख़ुशियुनि में शिरकत करे वञे हिन रमज़ान जे अज़मत ऐं हिन बरकत भरी महीने में, त आउं सम्झां थो त इहा वॾी असांजी ख़ुशकिस्मती। ज़बरदस्त, सुहिणी गुफ़्तगू तव्हांजी। ऐं अॻियां वधूं था ट्रांसमिशन जी तरफ़। असां वटि मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अनीस कादरी साहब। उन्हनि खां नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा मदनी तोखां परे नथी सरे, नथी सरे। ओ मुंहिंजा मदनी तोखां परे नथी सरे, नथी सरे। ॾिसां हरम तुंहिंजो साईं रब इहो ॾींहुं करे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं ओ रब इहो ॾींहुं करे। मुंहिंजा मदनी तोखां परे नथी सरे, नथी सरे।
पंहिंजे मदीने में साईं ही नौकर घुराई, पंहिंजे मदीने में साईं ही नौकर घुराई, अची ॾिसां दिलि ठरे, सुभान अल्लाह, अची ॾिसां दिलि ठरे, नथी सरे नथी सरे। तोखे पहिरीं पयो सारियां, रोई रोई थो पुकारियां, तोखे पहिरीं पयो सारियां, रोई रोई थो पुकारियां, वॾा वाका वस करे, नथी सरे नथी सरे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं रब इहो ॾींहुं करे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं, रुगो वेठो करां तयारियूं, लुड़क अखियुनि माहिनि लारियूं, वेठो करियां तयारियूं, लुड़क अखियुनि माहिनि लारियूं, दुआ कयो भाग भरे, नथी सरे नथी सरे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं रब इहो ॾींहुं करे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं रब इहो ॾींहुं करे, मुंहिंजा मदनी तोखां परे, नथी सरे नथी सरे, मारफाणी आनी लातो, पिच पेरी तोसां पातो, मारफाणी नीहो आलातो, इश्क जनी सिर आयो से जान वया जाने, मौला जी मोहब्बत में सही सुञाणे, बुढ़ल वरतों राह रब जी, मारफाणी आनी लातो, पिच पेरी तोसां पातो, मारफाणी आनी लातो, पिच पेरी तोसां पातो, कीअं हाणे मीर करे, नथी सरे नथी सरे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं रब इहो ॾींहुं करे, ॾिसां हरम तुंहिंजो साईं रब इहो ॾींहुं करे, मुंहिंजा मदीने जा साईं नथी सरे नथी सरे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खदीजा, आपसे मैं नाते कलाम सुनना चाहूँगी, बिस्मिल्लाह करें। मुंजा जान बजल वनवारा, वल्लैल जे जुल्फन वारा, मुंजा जान बजल वनवारा, वल्लैल जे जुल्फन वारा, सद बार वन्याए मां सदको, मुंजा कामिल कुर्बन वारा, सद बार वन्याए मां सदको, मुंजा कामिल कुर्बन वारा, सरवाण समूरन नबियन जा, सरवाण समूरन नबियन जा, अगवाण दुनिया जे वलियन जा, अगवाण दुनिया जे वलियन जा, मुंजा रहबर रुतबन वारा, मुंजा रहबर रुतबन वारा, वल्लैल जे जुल्फन वारा, सद बार वन्याए मां सदको, मुंजा कामिल कुर्बन वारा, सद बार वन्याए मां सदको, मुंजा कामिल कुर्बन वारा, ही ॾींहुं जुड़ियो हियो रात जुड़ी, जुड़ियो हियो रात जुड़ी, कुल तोहं
तुंहिंजे करे काइनात जुड़ी, कुल तुंहिंजे करे काइनात जुड़ी, लौलाक जे लक़बन वारा, लौलाक जे लक़बन वारा, वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा, सद बार वञाए मां सदको, मुंहिंजा कामिल कुर्बन वारा, सद बार वञाए मां सदको, मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। तूं अर्श अज़ीम घुमी आई, तूं अर्श अज़ीम घुमी आई, रब रूबरू पाण ॾिसी आई, रब रूबरू पाण ॾिसी आई, मुज़म्मिल जी चादर वारा, मुज़म्मिल जी चादर वारा, वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा, सद बार वञाए मां सदको, मुंहिंजा कामिल कुर्बन वारा, लख बार वञाए मां सदको, मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। सुभान अल्लाह, माशाल्लाह खदीजा, माशाल्लाह, बहुत ख़ूबसूरत आवाज़ आपकी। थैंक यू सो मच। तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो असांखे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो, रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक। नाज़रीन, कोइस जो भरपूर सहकार मौजूदु आहे। कोइस हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। उन खां अलावा वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। JS बैंक जो भरपूर स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण। गाॾी न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में हिकु भेरो ॿीहर दिलि जी गहराई सां आऊं वलीकार चवां थी। हिन वक़्तु ट्रांसमिशन लाइव हली रही आहे ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर पिणु हली रहियो आहे ऐं कोशिशि कंदसि तव्हांजी कॉल बि हिन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं शामिलु करे सघां या जो को बि सुवालु आहे त उनजो जवाबु ज़रूरु वठंदासीं मुफ़्ती साहिब जिन खां। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, नेल्सन पैंट्स जो सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे कोइस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं उन खां अलावा JS बैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदसि। वास्तव बि मौजूदु आहिनि। तव्हां बि इंतज़ारु करे रहिया हूंदव त तव्हांजो टर्न केॾी महिल अचे थो। पहिरीं असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िक्र मां महज़ूज़ थियूं ऐं यकीनन तव्हांजो टर्न बि ईंदो ऐं पोइ तव्हां टैंक ठाहींदव, टपाल मेज़बान जी चांहि ठाहींदव। नाज़रीन, नायाब असां सां मौजूदु आहिनि ऐं असांखे हींअर जॉइन कयो आहे वकार अहमद अब्बासी। तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नायाब, मैं आपसे नाते कलाम सुनना चाहूँगी। बिस्मिल्लाह करें। शफ़ीना
हमने तो मान ही लिया, आपको सारी कायनात लोग भी मान जाएंगे। आज नहीं तो कल सही, सल्ले अला नबीना, सल्ले अला मुहम्मदिन, सल्ले अला शफीना, सल्ले अला मुहम्मदिन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मैं लजपाला दिलड़ लगियां, मैं लजपाला दिलड़ लगियां, मेरे तो गम पर रहंदे। मैं लजपाला दिलड़ लगियां, मैं लजपाला दिलड़ लगियां, मेरे तो गम पर रहंदे। मैं लजपाला दिलड़ लगियां, मेरे तो गम पर रहंदे। मैं लजपाला दिलड़ लगियां, मेरे तो गम पर रहंदे। मेरी आसां उम्मीदां दे, मेरी आसां उम्मीदां दे, सदा बूटे हरे रहंदे। मेरी आसां उम्मीदां दे, सदा बूटे हरे रहंदे। ख्याले यार विच मैं मस्त रहना, हाँ दिन राती। ख्याले यार विच मैं मस्त रहना, हाँ दिन राती। मेरे दिल विच सजन वसदा, मेरे दिल विच सजन वसदा, मेरे दीदे ठहरे रहंदे। मैं लजपाला दिलड़ लगियां, मैं लजपाला दिलड़ लगियां, मेरे तो गम पर रहंदे। कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर ते जावण दी, कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर ते जावण दी। मैं लजपाला दी मंगती हाँ, मैं लजपाला दी मंगती हाँ, मेरे दीदे ठहरे रहंदे। मैं लजपाला दिलड़ लगियां, मैं लजपाला दिलड़ लगियां, मेरे तो गम पर रहंदे। सुभान अल्लाह नायाब, माशाल्लाह माशाल्लाह, बहुत ख़ूबसूरत आवाज़ नायाब की। नाज़रीन, असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। मुफ़्ती साहब इन तरफ़ मौजूद आहिनि। मुफ़्ती साहब, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक ताला आहे त जॾहिं तव्हां खाधो खाओ था त पाणी जेको पीअंदा आहियूं पाण, जेको स्टार्टिंग में पाणी पीजे थो उहो शिफ़ा आहे, विच में पाणी पीअणु दुआ आहे, ऐं लास्ट में जेको पाणी पीअंदा आहियूं उहो वबा आहे या विच में वबा आहे, कुझु इन तरह हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बयानु आहे। सो इन हवाले सां मूं पुछणु चाहियां पई, जॾहिं सहरी या इफ़्तार में असां घणो पाणी पी वेंदा आहियूं या जॾहिं इफ़्तार कंदा आहियूं त स्टार्टिंग में घणो पाणी पी वेंदा आहियूं, त इन जा छा बयानु आहे इस्लाम में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
इस्लाम जे अंदरि पाणी पीअण जी का मिक़दार मुक़ररु कोन्हे त तव्हांखे केतिरो इस्तेमालु कयो। हर इंसान पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ उनखे इस्तेमालु कंदो। हा, बाक़ी जेको सुन्नत तरीक़ो सुहिणो तरीक़ो आहे उहो इहो आहे त तव्हां ताम खाइण खां पहिरीं पाणी इस्तेमालु कयो, पाणी पीओ, पोइ ताम खाओ। जेकॾहिं विच में इस्तेमालु कयो त उहा सम्झो त तव्हांजे लाइ दुरुस्त आहे, का बीमारी वग़ैरह हुन सां कोन आहे। बाक़ी जेको असां ताम खाई करे आख़िर में पाणी पीऊं त इहो नुक़सानदाह आहे जिस्म जे लाइ ख़ासि तौर ते। ऐं जेको हिकिड़ो सेरी में बिलख़ुसूस सेरी जे अंदरि हिकिड़ो इंसान जो ज़हन हूंदो आहे त हाणे जेकॾहिं हींअर मां पाणी पी वठां, ईअं न थिए जो मूंखे वरी उञ लॻे, भले खाई पी वठंदो, वरी ॾिसंदो त हिकिड़ो मिंट आहे त वरी पाणी पीअण जी कोशिशि कंदो। ईअं न आहे त उनजी आख़िरी उन्हनि ढुकनि सां उनजी का उञ हमें पूरो ॾींहं जे लाइ ख़तमु थी वेंदी। उन पाणी जेको पीतो आहे उनजे जिस्म खे जेतिरे मिक़दार जी ज़रूरत हुई उहो पाणी उनखे मिली चुको आहे। हाणे इहो सिर्फ़ु हिकिड़ो इंसान जो वहम आहे त इन खां बचणु खपे, इन जी का ज़रूरत कोन्हे त आख़िरी मिंट में असांखे हर सूरत में पाणी पीअणो आहे। इहो ई जेको आहे सुहिणो तरीक़ो ऐं बहितर तरीक़ो आहे। मुफ्ती साहब, ऐं तव्हां बयानु फरमायो असांजे प्रोग्राम में त जेको अज़ान जो टाइम हूंदो आहे ख़ासि तौर ते सहरी जे वक़्त में, उन वक़्तु पाणी न पीअणु खपे, खाइण पीअण खां गुरेज़ करणु खपे। गुरेज़ न, बल्कि ईअं आहे त सेरी जो जेको वक़्तु आहे उहो सुबुह सादिक खां पहिरीं आहे ऐं अज़ान जो वक़्तु आहे सुबुह सादिक सां। जीअं सुबुह सादिक खां पहिरीं पहिरीं असांखे सेरी मुकमल करणी आहे। सुबुह सादिक थींदी त अज़ान शुरू थींदी। हाणे जीअं अज़ान सुबुह सादिक सां थियणु शुरू थी, ओॾी महिल जेकॾहिं कंहिं खाधो पीतो त उनजो रोज़ो थींदो ई कोन, छो त रोज़े जो वक़्तु ख़तमु थी चुको हो ऐं सुबुह सादिक जी स्टार्टिंग थी चुकी हुई, त लिहाज़ा हिन पंहिंजे रोज़नि खे ज़ाया करण खां बचायो। ऐं ॿी त वॾी ग़लती वरी मस्जिदुनि जे अंदरि, मसाजिद जे अंदरि बि थिए थी। काफ़ी जॻहनि तां मां सेरी जे टाइम ॿुधंदो आहियां त सेरी मिसाल एहतियातनि अञा 2 मिंट हूंदा आहिनि त ऐलान थींदो आहे तव्हां त माण्हू जल्दी फाइनल करे वठनि, 2 या 3 मिंट पहिरें पहिरें। हाणे उहे 2-3 मिंट हुनखे ब्रेक ॾियणी आहे त जीअं सेरी वारो टाइम पूरो थिए, ऐलान करे छॾे। हाणे इहो पूरो थिए त सुबुह सादिक थिए त मां अज़ान ॾियां। काफ़ी जॻहनि ते उहा अज़ान माना सुबुह सादिक थियण खां पहिरीं स्टार्ट कई वेंदी आहे। जेकॾहिं सुबुह सादिक खां पहिरीं अज़ान ॾिनी वई त उहा अज़ान न थींदी, नमाज़ त थी वेंदी। जेकॾहिं अज़ान न थी त उन सूरत में न, छो त अज़ान सुन्नत आहे। सुन्नत खे जेको ॼाणे वाणे तरक करे, जीअं इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमायो त यानी जेकॾहिं अज़ान खे वक़्त ते न ॾिनई त गोया हुन अज़ान ॾिनी कोन्हे, वक़्त खां पहिरीं ॾिनई त सम्झो हुनजी अज़ान आहे ई कोन। सम्झो इहो अज़ान जे छॾण जे हुकुम थो अची वञे। अहिड़े जे लाइ इमाम मोहम्मद फरमायो त अज़ान खे जेको ॼाणे वाणे छॾे ॾिए ऐं उनजे टाइम जो ख़्यालु सही न करे टाइम ते न ॾिए, त जेकॾहिं इस्लाम में इजाज़त हुजे हा त मां अहिड़े शख़्स सां जंग कयां। यानी इन्हनि शयुनि जो वधि खां वधि असांखे ख़्यालु रखणु खपे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो आहे। ऐं रफ़ीक़ साहब असांजे प्रोग्राम में नाज़रीन मौजूदु आहिनि। रफ़ीक़ साहब, इस्लामिक मंथ रमज़ान हूअं त हर ॾींहुं तरबियत जो थिए थो, पाण मञूं था, पर इस्लामिक हवाले सां हीउ महीनो घणो मूंखे लॻे थो तरबियत में शुमारु थिए थो। इस्लामिक तरबियत गॾोगॾु दीनी तरबियत सां दुनियावी तरबियत ॿारनि खे, ऐं स्पेशली हेक्टिक स्केजुअल मां पेरेंट्स टाइम न कढी सघंदा आहिनि, त हिन मंथ में केतिरो टाइम ॾियणु खपे पेरेंट्स खे? छा था सम्झो, कीअं तव्हां असां गुफ़्तगू कंदव इन बाबति? बसि हीउ रमज़ान जो महीनो त वरी आलम आश्कार आहे न, यानी आम महीननि खां मुख़्तलिफ़ आहे। तरबियत जो जेतिरे क़दुरु सुवालु आहे त हर ॾींहुं तरबियत जो आहे, हर महीनो तरबियत जो आहे, ऐं रमज़ान शरीफ़ बि तरबियत जो आहे। पर हिन में मौक़ो घणो आहे, यानी की सिखण जो मौक़ो आहे, पढ़ण जो मौक़ो आहे, फ़र्ज़ जी अदायगी जो मौक़ो आहे, यानी की सवाब जेका रहमतूं आहिनि न से हीअं वसनि थियूं, उहे स्पेशली रमज़ान जे महीने में। त असांखे उन मां फ़ाइदो वठणु खपे। पोइ इहो आहे त पंहिंजे ॿारनि जी तरबियत त ज़रूरु कजे, पर पंहिंजी बि कजे, छाकाणि त महीनो सिर्फ़ु हिकिड़ो आहे साल में। दुनिया जा काउंसलर्स चवंदा आहिनि त तव्हांखे जेकॾहिं तरबियत ॿारनि जी करणी आहे त पहिरीं वालिदीन खे पंहिंजी तरबियत करणी पवंदी। बिल्कुलु ठीकु फरमायो। ऐं असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे।
अज़मत रमज़ान में नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो ऐं तव्हां कलर कंसल्टेंट सां बि राब्तो करे सघो था रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन बहितरीन हूंदा आहिनि नाज़रीन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक ठाहिण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे JS बैंक जो सहकार मौजूदु आहे तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था ऐं स्लोगन आहे JS बैंक वधणो आहे अॻिते नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान कॉल ऐं फैल जो तज़ाद असांजो ॻाल्हाइणु असांजो चवणु असांजो ॾेखाव असांजो ॿुधाइणु ऐं मुआशिरे में असांजो बिहेवियर ऐं पोइ वरी अमल इन ॿिन्हिनि में जॾहिं तज़ाद मौजूदु हूंदो त यकीनन मुआशिरे में बिगाड़ ज़रूरु पैदा थींदो उन बाबति मुफ़्ती साहब जिन असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू थींदी माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां नाज़रीन सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो पंहिंजाइप जो ज़ाइको झलके थो BBS में ऐं उन खां अलावा नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो सहकार असां सां मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे JS बैंक जो सहकार मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था असांखे वकार अहमद अब्बासी जॉइन करे चुका आहिनि उन्हनि खां नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं बिस्मिल्लाह कयो सभ खां पहिरीं निहायती शुक्रगुज़ार आहियां मेहरान TV ऐं हुनजी टीम जो ऐं ख़ुशूसन हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे साईं ख़ालिद हुसैन जागीरानी जन लखे इज़तूं ॾेई असांखे हिन प्रोग्राम में घुरायो आहे अलाह साईं उन्हनि खे सदा ख़ुशो आबाद रखे जी बिस्मिल्लाह सल्ले अला नबी सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला नबी सल्ले अला मुहम्मदिन असांखे मिली वियो खुदा जो पैगंबर मिलियो नाहे कंहिंखे अॻे अहिड़ो रहे बर असांखे मिली वियो खुदा जो पैगंबर मिलियो नाहे कंहिंखे अॻे अहिड़ो रहे बर खुदा जे फज़ल सां वॾा करम थी विया भला भाग थी विया
वॾा भरम थी विया ख़ुदा जे फज़ल सां वॾा करम थी विया भला भाग थी विया वॾा भरम थी विया वॾा भरम थी विया राज़ी थियो असां ते राज़ी थियो असां ते आहे प्यारो परवर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर अहिड़ी कई न मौला कंहिं सां भलाई जहिड़ी ज़ात मौला असां सां मिलाई अहिड़ी कई न मौला कंहिं सां भलाई जहिड़ी ज़ात मौला असां सां मिलाई असां सां मिलाई छॾियो आ न छॾिबो कॾहिं की नहीं दर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर चवे जुमन जानी थी वई मेहरबानी ॾिनो मौला मुर्सर जंहिंजो मटु नसानी चवे जुमन जानी थी वई मेहरबानी ॾिनो मौला मुर्सर जंहिंजो मटु नसानी जंहिंजो मटु नसानी आए हिन सजण जे वियो चमकी घर घर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर असांखे मिली वियो ख़ुदा जो पैगंबर मिलियो नाहे कंहिंखे अॻे अहिड़ो रहे बर सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ ऐं नाज़रीन वक़्तु साही जो थी वियो आहे पर हिकिड़ो नंढो सुवालु आउं मुफ़्ती साहिब कंदी हलंदसि त मुफ़्ती साहिब असां ब्रेक वठी वठूं तव्हांजी इजाज़त सां पोइ असां कंटिन्यू कयूं था नाज़रीन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो टैंग ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाए 72 मुस्तक़बिल रोज़ाना कोइस जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल ठाहिण वारनि जो वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो फॉर मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं JS बैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में मां ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो BBS खे चयो वञे थो त पाकिस्तान जी नंबर 1 चांहि आहे। नाज़रीन उन खां अलावा सहकार भरपूर मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं उन खां अलावा टैंग ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। 4 खां 5 मुख़्तलिफ़ फ्लेवर्स आहिनि टैंग जा ऐं हर जेको अलॻि सां फ्लेवर अचे थो पंहिंजो मयार बहितरीनु रखे थो। नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो ऐं स्पॉन्सरशिप नाज़रीन अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। फॉर मी जी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। JS बैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं उन खां अलावा असां सां भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ऐं असलम साहब असां सां मौजूदु आहिनि। असलम भाउ तव्हां ॿुधायो माह रमज़ान जो ही जेको ज़बरदस्त पैकेज असांखे मिलंदो आहे तव्हांजे लाइ कीअं हूंदो आहे? ज़बरदस्त इहो असांजे लाइ त हिकिड़ी ख़ुशी आहे जेको असांखे अलाह ताला असांखे माना इन शइ लाइ बख़्शियो आहे असांखे जो असांखे बाबरकत महीनो असांखे रमज़ान जहिड़ो नसीब फरमायो आहे। असां लाइक़ त कोन आयासीं पर अलाह ताला असांजे मथां रहमो करम कयनि असां पंहिंजा गुनाह बख़्शराए सघूं था हिननि में ऐं उन्हनि जेके असां दुनिया में लॾाणो करे उन्हनि जे मथां बि तव्हां दुआ करे सघो था। उन्हनि जे लाइ बि माना जेके जन्नत जा दरवाज़ा उन्हनि जे लाइ आसानी सां खुली वेंदा। माशाअल्लाह जी ज़बरदस्त। असां अॻियां वधूं था। असां वटि मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब मूं चाहियो पिए त तव्हां सां डिस्कस कयो वञे त हूअं त माशाअल्लाह असां क़ुर पाक जी तिलावत पाण सभु कंदा आहियूं घरनि में नंढड़ा ॿार बि कंदा आहिनि पर गॾोगॾु तर्जुमो सम्झणु ऐं पेरेंट्स खे उहो टाइम ॾियणु ॿारनि खे तर्जुमो सम्झाइणु केतिरो ज़रूरी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं अल्लाह ताला जे कलाम जी तिलावत कई थी वञे त उनजे हिकु लफ़्ज़ हर्फ़ जे तिलावत जे बदिले अल्लाह ताला 10 नेकियूं थो अता फ़रमाए। पोइ क़ुर करीम में बेशुमार हरूफ़ मुबारक आहिनि जेतिरी तिलावत एतिरियूं नेकियूं। बाक़ी रहियो तर्जुमे जो सवाल त तर्जुमो जेकॾहिं माण्हू पढ़ंदो ऐं उनखे सम्झंदो त क़ुर त इल्मनि जो ख़ज़ानो आहे। जीअं ख़ालिक़ काइनात फ़रमायो त वला असग़र मिन ज़ालिक वला अकबर इल्ला फ़ी किताब मुबीन। माना हर नंढी वॾी शइ जो ज़िक्र हिन रोशन किताब में मौजूदु आहे। वला रतबियूं वला याबिसिन इल्ला फ़ी किताब मुबीन। का बि ख़ुश्क या तर शइ नाहे मगर उन जो ज़िक्र यानी हर ख़ुश्क ऐं तर शइ जो ज़िक्र बि क़ुर करीम में मौजूदु आहे। वरी ॿिए मक़ाम ते रब फ़रमाए वमा मिन गाइबतिन फ़िस समाए वल अर्द इल्ला फ़ी किताब मुबीन। आसमान ऐं ज़मीन में जेके बि गाइब शयूं आहिनि उन्हनि सभिनि जो ज़िक्र हिन रोशन किताब मंझि मौजूदु आहे। हाणे तर्जुमे खे सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त कंहिं जी रहनुमाई वठिजे जेको अरबी उलूम खां वाक़िफ़ हुजे छो त हिकिड़े लफ़्ज़ जूं कई मानाऊं बि हूंदियूं आहिनि। पोइ उन्हनि लफ़्ज़नि खे सम्झण जे लाइ मिसाल लफ़्ज़ दाल आहे इन जी जॾहिं निस्बत थींदी आहे अंबिया किराम ॾे पैगम्बरनि ॾे त उनजी माना अलॻि हूंदी आहे। जीअं हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं फ़रमायो त मूंखे हज़रत यूसुफ जी ख़ुशबू थी अचे त उन जेके घर में मौजूदु आहे अफ़राद उन्हनि चयुसि त कालू तल्लाह इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम। चयूं त अलाह जो कसम असांखे ईअं थो लॻे तूं हज़रत यूसुफ जी पुराणी मोहबत में गिरफ़्तार आहे। वरी ईअं पैगम्बर दी इहो लफ़्ज़ दाल मनसूब थियो जदक दालनि त इते बि ईअं ई माना थींदी माना मोहबत वारी। जी हा त उनखे सम्झण जे लाइ हिकु रहबर रहनुमा जी ज़रूरत आहे जेको इन अरबी उलूमनि खां वाक़िफ़ हुजे। ईअं जेकॾहिं पाण पढ़े ऐं सिर्फ़ु ईअं पढ़ंदो वेंदो त उनखे सम्झणु तमामु मुश्किल आहे छो त क़ुर करीम फ़रमायो दिलि बि ही कसीर ऐं यहदी बि ही कसीर आहे। इहो क़ुर करीम जेको आहे इहो इन ज़रिए कई हिदायत पाए विया के वरी गुमराह थी विया यानी जेके सही न सम्झी सघंदा उहे गुमराही ॾांहुं हलिया वेंदा। ॾिसो हूअं त असांखे क़ुर पाक असां वठूं था कंहिं बि शॉप न वञूं था क़ुर पाक वठूं था ऐं उनजो तर्जुमो असां पढ़ूं था घर में आसानी सां पढ़ी सघूं था। पोइ कहिड़ो तव्हां कहिड़ो रिकमेंड कंदव त कंहिंजो तर्जुमो आसान थियल आहे तव्हां कंहिंजो तर्जुमो पढ़ी सघो था आसानी सां? तर्जुमा त जेके बि आहिनि मिसाल जहिड़े अंदाज़ में केरु जंहिंजो बि पढ़े
पर जेका दुनिया में मञल तरीन यूनिवर्सिटी आहे अज़हर यूनिवर्सिटी, जी हाँ, उन्हनि जेको आहे उर्दू तराजम जे अंदरि जेके उर्दू तर्जुमा क़ुरान करीम जो जेको उर्दू में तर्जुमो कयो आहे, वरी उन्हनि जा ट्रांसलेट सिंधी में कया विया आहिनि, त अज़हर यूनिवर्सिटी जे शेख उल अज़हर जी जेका फ़तवा आहे उन पंहिंजे फ़तवा में लिखियो त जेकॾहिं उर्दू में क़ुरान करीम जे तर्जुमे जो हक़ अदा कयो आहे त उहा शख़्सियत आहे आला हज़रत अज़ीमुल बरकत अशाह इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी अलैहि रहम। वरी उन ई उर्दू जो ट्रांसलेट मुंहिंजे उस्ताद साईं बि कयो आहे सिंधी में, क़िबला मुफ़्ती मोहम्मद रहीम सिकंदरी दामत बरकातुमुल्लाह अलिया। ऐं उन सां गॾोगॾु मां ॿियो तर्जुमो हिकिड़ो पढ़ियो बुलबुल मदीना अल्लामा इदरीस डाहिरी जो, उन में त अरबी ग्रामर जो एॾो लिहाज़ आहे, मूंखे यादि ईंदो आहे त जॾहिं उस्ताद साईं असांखे अरबी पढ़ाईंदा ऐं जेका ग्रामर असांखे पढ़ाईंदा, उन ग्रामर जो जेको लिहाज़ बुलबुल मदीना अल्लामा इदरीस डाहिरी पंहिंजे अहसनुल बयान तर्जुमे तफ़सीर में कयो आहे, उहो लाजवाब आहे। त नाज़रीन खे इहा गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां क़ुर खे सम्झण बि चाहियो था त पोइ बुलबुल मदीना जो तर्जुमो ऐं तफ़सीर वारो इहो अहसनुल बयान सिंधी में आहे, आसान लफ़्ज़नि में आहे, उनखे तर्जुमे सां गॾोगॾु तव्हांखे वज़ाहत बि मिली वेंदी ऐं तव्हांजे लाइ सम्झणु आसान थी पवंदी। माशाल्लाह जी, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां असां बंदि कयो आहे। ऐं असां अॻियां वधूं था, असां वटि मौजूदु आहिनि असांजा गेस्ट मान वारा असांजा साथी आहिनि मेहरान टेलीविज़न सां, माशाल्लाह सां उन्हनि जो सुठो साथ हूंदो आहे। रफ़ीक़ ईसानी साहिबु, रफ़ीक़ ईसानी साहिबु, हूअं त तव्हांजो स्केड्यूल ॾाढो हेक्टिक थिए थो, ऐं माह रमज़ान जो जेको महीनो आहे तव्हांजे लाइ कीअं हूंदो आहे? या कमकार सां अॻियां ई हूंदा आहिनि, अञा वधी वेंदा आहिनि? रमज़ान शरीफ़ सां नंढे हूंदे खां दोस्ती आहे, छाकाणि त मुंहिंजो नानू बुज़ुर्ग उहो हिकिड़ो मस्जिद ऐं हिकिड़ो मदरसो हुन जी निगरानी में हूंदो, असीं नंढे हूंदे खां हुनखे वेझा हूंदा हुआसीं। पोइ नंढा हूंदा हुआसीं सहरी जे वक़्तु न, पर इफ़्तार जे वक़्तु असांजो नंढपण रमज़ान जो सॼो महीनो मस्जिद में गुज़रियो। माना उते जेके पाड़े मां ईंदा हुआ मानियूं ऐं ताम ऐं सेवयूं ऐं मिठा खारा जेके बि ईंदा हुआ त असीं उन में शामिलु हूंदा हुआसीं नंढे हूंदे। पोइ थियो ईअं त उहा जेका रमज़ान शरीफ़ सां संगत वधी अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहं ताईं, यानी कि असां फिल्म जी शूट ते हुजूं, ड्रामे जे शूट ते हुजूं, सफ़र में हुजूं, किथे बि हुजूं, रमज़ान शरीफ़ सां संगत जारी आहे। सो सच पुछो त सॼी साल यादि रहंदो आहे, ऐं पोइ ईंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं, छाकाणि त इंसानु गुनाहगार आहे, पर आहे ई बरकतुनि ऐं रहमतुनि जो महीनो न। माना तव्हां वटि हर शइ अची वेंदी, उनजो एॾो त इस्तेमालु थिए थो नेमतुनि जो माण्हू खे ख़बर न पवंदी, पर तव्हांजो दस्तरखान हीअं बसि गुले गुलज़ारी। हालांकि रोज़ो ईअं नथो चवे, जॾहिं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻे जॾहिं रोज़ो इफ़्तार थींदो हो त उन वक़्तु गरम पाणी ऐं खजूर हूंदी हुई, न बिजली हूंदी हुई, न फ्रिज हूंदा, न डीप फ्रीज़र, न कूलर, न एसियूं, का बि फैसिलिटी न हूंदी हुई, पर हुननि में हिमत हुई, हौसलो हो, जज़्बो हो। उते तामनि जो ऐं इन नेमतुनि जो इन अंदाज़ में ज़िक्र न हो, उहो खीरे गिलास खे बि नेमत सम्झंदा हुआ, खजूर खे नेमत सम्झंदा हुआ, पाणीअ खे, लूण खे, यानी कि हुननि जी इफ़्तार रोज़ो इन्हनि सां थींदी हुई। पर अॼु थोरियूं तब्दीलियूं कुझु वधी वियूं आहिनि, जो इफ़्तार खे असीं वॾो एतमाम था करियूं। माना पकोड़ा असां जहिड़ा फ़र्ज़ु सम्झी छॾियो, रोज़ो फ़र्ज़ु न आहे, पर पकोड़ा, संबोसा, चाट मसालो इहो असां जहिड़ो फ़र्ज़ में शामिलु करे छॾियो आहे। हालांकि इहो जेको कुझु आहे न, जेकर इहो असां तक़सीम करियूं, इहो असां विरायूं ग़रीबनि में, मिसकीननि में, पाड़े वारनि में, त उन जूं नेमतूं, रहमतूं, सवाब तमामु घणा आहिनि। पर बहरहाल यकीनन आलमनि जो जेको आहे, जेका तबलीग आहे, जेको ज़िक्र आहे, सो हर माण्हू खे महसूसु कराए थो, ऐं माण्हू में साईं जिन खे ॿुधण सां तब्दीली अचे थी, या नात खे ॿुधण सां हिकिड़ो रुहानी सुकून मिले थो, त इहो वरी रमज़ान जी बरकत में वधीक सुकून, वधीक हिकिड़ो माना तसली ऐं बाबरकत जेको इत्मीनान बख़्शी आहे न, त उन में वधीक हिकिड़ो सुकून आहे। रमज़ान शरीफ़ सां त न सिर्फ़ु असांखे, पर हर मुस्लमान खे
हर इंसान खे माना हिकिड़ी वाबस्तगी रखणु खपे, छाकाणि त आहे बरकत, यानी कि रुगो फैज़ फैज़ जारी आहे। हाणे हुन मां फ़ाइदो केतिरो था वठूं। रमज़ान मग़फ़िरत भरियो रमज़ान। ऐं असां हाणे ट्रांसमिशन जे तरफ़ हिकिड़ी विख अॻिते वधाईंदासीं ऐं अदास्तम स्टैंड बाय। हाणे तव्हां टैंक तयारु कंदव ऐं कहिड़ो फ्लेवर तव्हां तयारु कंदव? अॼु मां ऑरेंज फ्लेवर तयारु कंदुसि। जी, तव्हांखे तव्हांजी पसंदि जो आहे कलर, माना तव्हांखे वणंदो आहे जी, तव्हांजे करे तो ख़ासि तौर ते ऑरेंज फ्लेवर ठाहियां। ओके जी, ज़बरदस्त। टैंग जो ऐं टैंग तव्हांखे कीअं सुठो लॻंदो आहे? अव्हांजे घर में ॿार पीअंदा आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु, माना उहे इंतज़ार में हूंदा आहिनि त केॾी महिल जेको आहे असां पापा ईंदो ऐं पापा सां गॾु असां ठाहींदासीं। मुंहिंजा ॿार आहिनि जेके मूंसां गॾु ई माना रोज़ खोलींदा आहिनि, इंतज़ार में हूंदा आहिनि त बसि अचे मुंहिंजो पापा। असां केॾी महिल कल्ह त मूंसां ईअं सीन थियो जो मुंहिंजी नंढड़ी मूंखां खसे बीह रही टैंक जेको आहे मां ठाहींदमि, तव्हां हुते बि ठाहियो था, हिते मां ठाहींदमि। ऐं टैंग नाज़रीन वाइटामिन सी सां भरपूर आहे, वाइटामिन डी सां भरपूर आहे। ऐं टैंग जी हीअ जेका ड्रिंक आहे एनर्जेटिक ड्रिंक चयो वञे थो, ज़िंक सां बि भरपूर आहे। टैंग जा डिफरेंट फ्लेवर अचनि था मार्केट में, तव्हां आसानी सां वठी सघो था। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। ऐं उन खां अलावा नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो, टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा क्विस जो नाज़रीन भरपूर सहकार असां सां मौजूदु आहे। क्विस खां अलावा वाइल्ड वेंचर जो नाज़रीन असां सां भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार असां सां मौजूदु आहे। नाज़रीन JS बैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। ऐं स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे टपाल मेज़बान जी, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, पंजाब जो ज़ाइको झिलके दो BBS में। ऐं उन खां अलावा नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि मशवरो वठी सघो था ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक ठाहिण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विस जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। JS बैंक जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। JS बैंक वधणो आहे अॻिते ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं भासलम बस सां गॾु मौजूदु आहिनि। बसि मां थोरी देरि में तव्हांखे टपाल मेज़बान जी चांहि तयारु कराईंदमि। ऐं मां चाहियां थी त तव्हां स्टार्ट करे छॾियो, चांहि ठाहिणु स्टार्ट करे छॾियो। थोरो टाइम बि त लॻंदो, असांखे मख़सूस टाइम बचियो आहे अॼु जी हा, अॼु जी हिन ट्रांसमिशन में नाज़रीन घटि टाइम बचियो आहे। वक़्त जी घणी असां वटि चवंदा आहिनि हिकिड़ो टाइम हूंदो आहे जंहिंमें पाण घणो डिस्कशन करे सघंदा आहियूं। ऐं इन द एंड मां न चाहींदी आहियां त मुफ़्ती साहिबु जॾहिं ॻाल्हाइनि त मां इंटरप्ट करियां, पर मुफ़्ती साहिबु घटि टाइम बचियो आहे त मां चाहियां पई त तव्हां खां असां इन शॉर्ट मैसेज वठूं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुल्क मिलत जे नौजवाननि जे लाइ इहो ख़ासि पैगाम आहे त पंहिंजे मुल्क जे तरक़ी जे लाइ दुआऊं घुरो ऐं दुआउनि सां गॾोगॾु उन में पंहिंजो किरदारु अदा कयो। सोशल मीडिया ते मस्बत किरदारु अदा कयो, मनफ़ी किरदार खां गुरेज़ करण जी कोशिशि कयो। ऐं जॾहिं गॾिजी सभई नौजवान मुल्क मिलत जे भलाई जो सोचींदा त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो असांजो मुल्क सरे फ़हिरिस्त हूंदो तरक़ी याफ़्ता मुल्कनि में इंशाअल्लाह। ऐं मुफ़्ती साहिबु आऊं यकीनन शुक्रगुज़ार आहियां, तव्हां अज़मत रमज़ान में असां सां भरपूर साथ निभाईंदा आहियो। हर ॾींहुं ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। ऐं यकीनन केतिरा ई सारा सवाल हूंदा आहिनि, पर वक़्त जी नज़ाकत सां असां अॻियां वधंदा आहियूं। असां वटि रफ़ी किसानी साहिबु मौजूदु आहिनि जिन खां आऊं मैसेज वठणु चाहींदसि। जी तव्हांजो छा मैसेज हूंदो? आउं सम्झां थो रमज़ान जो अचणु उनजी अज़मत ई हिकिड़ो तमामु वॾो पैगाम आहे जी। पर जेतिरो बि थी सघे असीं इंतज़ारु न करियूं, स्पेशली जेका ज़कात आहे उहा टाइम सां ॾियूं।
ऐं फितरो जेको आहे सो माण्हू ईद जो चंड ॾिसी पोइ तकड़ तकड़ में पिया फितरो ॾींदा आहिनि त बहितर आहे उहो टाइम सां ॾिजे त कंहिंखे कमु अचे। बसि हिन महीने में त माशाल्लाह ख़ुदा जी माशाल्लाह रहमत ज़बरदस्त, वसे ॾाढो पई। ॾाढो सुठो कराए थो तव्हांजो मैसेज। ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो असांखे। ऐं हाणे जल्दी सां अदा असलम जी तरफ़ अॻियां वधां थी। जी अदा असलम, तव्हां चांहि तयारु कयो था, टपाल मेज़बान जी। असां महिमाननि जो ख़ासि टपाल मेज़बान हाणे असां चांहि में ऐड कंदासीं, छो जो असांजे महिमाननि जे लाइ ख़ासि शइ हूंदी आहे। छो रोज़ माण्हू खोले त वरी एनर्जी घटि थी वेंदी आहे, सुस्ती ॼण हूंदी आहे हिकिड़े इंसान खे। हीअ चांहि तव्हांखे चुस्त करे छॾींदी, तव्हांखे बाक़ाइदा तव्हां चवंदो त माना मूंखे कंहिं शइ जी परवाह ई न आहे, जो तव्हां नमाज़ सुकून सां पढ़ी सघो था, माना तव्हां उथवे बि सुकून सां करे सघो था। चांहि टपाल मेज़बान जी क्वालिटी आहे, सिर्फ़ु चाय जी त नीड ई हूंदी आहे न असांखे सहरी में इफ्तारी में हिकु कप चाय जो। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां चांहि तयारु करियो। ऐं हिन तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, ऐं सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभु आयो ऐं असांजी ट्रांसमिशन खे सभिनीनि इलाही ख़ूबसूरत बणायो। मुफ़्ती रजब अली सिकंदरी साहिबु अव्हां सां क्विज़ जो गिफ्ट बॉक्स गॾु वेंदो। कारी मोहम्मद अनीस कादरी साहिबु, अव्हां जी महिरबानी, अव्हां आयो ऐं ही क्विज़ जो गिफ्ट बॉक्स अव्हां सां गॾु वेंदो। ऐं उनखां अलावा असांखे जॉइन कयो वकार अब्बासी। वकार अब्बासी ही गिफ्ट बॉक्स नेल्सन जो अव्हां सां गॾु वेंदो। ऐं ईसाई साहिबु, तव्हां असांखे जॉइन कयो, तव्हां सां गॾु पांडा जो ही गिफ्ट बॉक्स गॾु वेंदो। सफ़ाई और सेहत साथ साथ। नायाब, थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो। ऐं नायाब आपके साथ फॉर्मी का गिफ्ट पैक जाएगा। नाज़रीन, घटि टाइम आहे, शॉर्ट टाइम आहे, सो मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। ऐं हिन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां भरपूर भरपूर सहकार जिन जो मौजूदु रहियो। अॼु जी ट्रांसमिशन में उहो आहे बुक बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहियो नेल्सन पैंट्स जो। ऐं नेल्सन पैंट्स जी ख़ुशूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। ऐं भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में रहियो टैंग ठाहिण वारनि जो। एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक ड्रिंक टैंग जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त वाइटामिन सी सां भरपूर आहे, वाइटामिन डी सां भरपूर आहे ऐं ज़िंक सां भरपूर आहे। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु रहियो क्विज़ जो। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां भरपूर सहकार असां सां रहियो आहे वाइल्ड वेंचर जो। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। अॼु जी हिन ट्रांसमिशन में स्पॉन्सरशिप मौजूदु रही वाइटल जी। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु रहियो अॼु जी ट्रांसमिशन में। फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी, इहो स्लोगन आहे फॉर्मी जो। JS बैंक जी भरपूर स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु रही। JS बैंक क्रेडिट कार्ड सां पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे तव्हां आसानी सां हल करे सघो था। नाज़रीन, भरपूर सहकार असां सां मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं भाउ असलम, अव्हां जी बि शुक्रगुज़ार आहियां, अव्हां भरपूर असां सां साथ निभाईंदा आहियो। अज़मत रमज़ान में असांजो किचन तव्हां संभालींदा आहियो। ऐं वेंदे वेंदे अव्हां जे लाइ नातिया कलाम असां तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं। वकार अहमद अब्बासी असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि जो आवाज़। ऐ दिल नो तड़प न रोई, इंशाअल्लाह 12 महीने सागे महीने मोटी हलवो मदीने। अल्लाहु 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 अल्लाह है जोगेन वांगे जाने भले हो अल्लाह। अल्लाह है जोगेन वांगे जाने भले
जिंदड़ी घोरे डूंगर डोरे डाढ़िया हो रे पुरथी पसीने मोटी हलवो मदीने अल्लाहू 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 अल्लाह है आखिरनी जुदाई वारो हो अल्लाह है आखिरनी जुदाई वारो गट गले पाए विखड़ी वधाए सूर समाए सो मझे सीने मोटी हलवो मदीने अल्लाहू 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 अल्लाह है सिर जो सांगो ना है तचाहे हो अल्लाह अल्लाह है सिर जो सांगो ना है तछा है धन धरावत माल मिल्कियत दुनिया दौलत छागू चीने मोटी हलवो मदीने अल्लाहू 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 अल्लाह है साईं सोने जी सिकड़िया ब्यो है हो अल्लाह है साईं सोने जी सिकड़िया ब्यो मुँह वट छाहे छाको जुठाहे गड क्वाहे मुँह गमगीने मोटी हलवो मदीने अल्लाहू 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 अल्लाह है मखणे जहड़े मोताजन ते हो अल्लाह अल्लाह है मखणे जहड़ मोताजन ते फेरे निगाहूं करम जुछाऊं कंदा मथामूं शलमूं कमीने मोटी हलवो मदीने अल्लाहू 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 अल्लाहू